وأزواجه وبارك وسلم عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله الكريم الأمين. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्तदारम चार यारे तौबा औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म मुखातिबाए हर अली बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीअ ख़िसालिही सल्लु अलैहि व आलिही व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हम्दो सलात का बाद निहायत ही वाजिबुल एहतराम प्यारी जमात सरवरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। व अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़्ज़ाज़-ए-गिरामी मुतवज्जिह साफ़िर कुरान मजीद फुरक़ान हमीद की मशहूर मारूफ सूरत अर्रहमान आयत की तिलावत करें। दुआ करो अल्लाह से मुझे हक़ ऐं सच बयान करने की तौफीक नसीब फरमाए। इन संदर मेरी आप दुआ करो अल्लाह से तमाम असां सभिनी खे अमल की तौफीक नसीब फरमाए। अज़्ज़ाज़-ए-गिरामी हकीकत हाल हिन तरह सां आहे तव्हां ऐं असां सभई सदको रसूलुल्लाह जो खाईंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां तव्हां असां सभु खाईंदा आहियूं त मां बि उन्हनि में शामिल आहियां जो मूंखे बि सदको रसूलुल्लाह जो मिलंदो। पर उन सदके जे हिसाब सां ॻाल्हि इहा आहे जो मां मुक़ररु कोन आहियां, न ई को एॾो वॾो आलिम दीन आहियां, न ई कुझु को मां एतिरो को कमु कयो आहे का नुमाया का ॻाल्हि हुजे जेका मुंहिंजी लेखी वञे, पर ॻाल्हि ज़बत में सदके जी आहे, ॻाल्हि बि त कंहिं वसीले जी आहे। वो सदको ई वसीलो आहे जो अॼु तव्हांजे साम्हूं तव्हां मूंखे हिते साम्हूं विहारियो आहे। पोइ जेके अल्लाह से मूंखे चार ॻाल्हियूं चवरायूं, जेके चार ॻाल्हियूं अल्लाह से मुंहिंजे दिलि में ॾिनियूं ऐं उन खां बाद में मां तव्हांजे साम्हूं में पेश कयूं, पर हक़ीक़त इहा अथव सां ऐं तव्हां सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जे तोहफे के हाजिर चाहो मैं अल्लाह ताला अल्लाह से तवानी असा सब जा मेरा पार फरमाई। नारे रिसालत या रसूल नारे रिसालत या रसूल नारे तहकीक
Vero, तुम्हें सगरी vero. Check तो कार्य के बदल नंबर. और सब मोहब्बत सा जोर दफा शौक के साथ मिठड़े मोहम्मद करीम ते सलात पढ़दा पानी गाल के ते वधाए तो सब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि माता के गाल पे की पांचे सबसे जैसा बसा अज हिते असां हाज़िर थिया आहियूं चार ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं तव्हांखे उते ॿुधाइण जो मुक़ररु कोन आहियूं पर पंहिंजे हिसाब सां जेको अल्लाह से असां चवंदा आहियूं बाक़ी ॻाल्हि यादि नथी मां उहा ॻाल्हि खणी थो चवां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त पोइ तव्हां ॿुधण वारा बि उहे साॻी अल्लाह जी शफ़ाअत मां उमेद कंदव असां ॻाल्हाइण वारा असां बि उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उन रहमत जे हेठां उन रब कायनात जी उन क़यामत जी ॼाण कॾहिं कंहिंजो बि सायो न हूंदो सिवाय रसूलुल्लाह जे उन रहमत जो सायो हूंदो उन अल्लाह जो करम हूंदो सभु उन जे हेठि हूंदासीं ॻाल्हि असुल में हिन तरीक़े सां जॾहिं हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम मिस्र जे बाज़ार में विकाणो थिए तो मिस्र जे बाज़ार में विकाणण जे लाइ उनखे ख़रीद करण वारा तमामु वॾा सेठ अमीर कबीर शख्स शामिल हुया हत्ता के मुल्क जा बादशाह अची करे उन बाज़ार में लथा हुया किन जे हथन में हीरा हुया किन जे हथन में जवाहरात हुया किन जे हथन में सोन किन जे हथन में चांदी पर उते हिकड़ी तारीख़ अॼु उन औरत खे यादि करे थी जेका यूसुफ खे ख़रीद करण जे लाइ हथ में सुठ खणी करे हाज़िर थी वो माण्हू पुछंदो पियो त दे ख़बर पोड़ी न सुठ मां तोखे यूसुफ त कोन मिलंदो न सुठ सम्झो था हले कोन कुझु न कुझु सम्झंदा हूंदा मेमणो पुराणो कपिड़े जो वापारु कंदा आहिनि तो सुठ सम्झंदा हूंदा धागो कचो धागो जेको तव्हांजे सां कपिड़ो ठहंदो आहे हुनखे सुठ चयो वेंदो आहे तो माई साहिबा खां पुछियो वियो त हीरा जवाहरात हिकिड़े पासे तुंहिंजो सुठ ॿिए पासे तूं कीअं इहो यूसुफ ख़रीद करे सघंदे उन माई चयो खिली चयो त हा ॻाल्हि त सची आहे मुंहिंजे हिन सुठ सां सुहिणो यूसुफ ख़रीद त कोन थी सघंदो पर एतिरी ॻाल्हि आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह सही फरमाईंदो उहे ख़रीदार जेके मुंहिंजे सुहिणे यूसुफ जा ख़रीदार हुयव अचो हिकु लाइन में बीहो त घटि में घटि मां पोड़ी बि त उन लाइन में बीहण जी हक़दार हूंदसि सुभान अल्लाह रसूलुल्लाह जो शान आलिम ॻाईंदा आया और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हज़रत हसन वेठो रसूलुल्लाह उनखे उनजे पंहिंजे मिंबर शरीफ़ ते वेहारियो ऐं पाण रसूलुल्लाह ख़ुदि फरमायो त हसन मुंहिंजी नात चओ उन ॾींहं खां रसूलुल्लाह जी तारीख़ शुरू थी रसूलुल्लाह ज़ाहिरी दुनिया में पर्दो फरमायो पाण ज़ाहिरी अखियुनि सां ओझल थिया उन खां बाद में इहा साॻी रसूलुल्लाह जी मीलाद रसूलुल्लाह जी तारीफ़ हलंदी आई अॼु 1400 साल गुज़रिया आहिनि पर जेसि ताईं क़यामत नथी अचे रसूलुल्लाह जो इहो मीलाद ज़िक्र हलंदो अजो की तकरीब हकीकत में खत्मुल कुरान जे मुतालिक आहे जो नंढड़ो शाबुद्दीन हाफ़िज़ हेवसो ना पूरो मुकम्मल कयो आहे उन जे मुतालिक आहे पर यार ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि कुरान जी कयूं त पर वथरी श्री और साहिब कुरान जी ॻाल्हि ज़रूर थी ॻाल्हि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी अल्लाह जी कंदासीं त अल्लाह जे हबीब जी बि ॻाल्हि उन में ज़रूर शामिल थी वेंदी जेकॾहिं ॻाल्हि असां क़यामत जी कंदासीं कहिड़ी बि ॻाल्हि कयूं पर जेकॾहिं दिलि
तवाई असांजी में थोड़ी भी रसूलुल्लाह ला मोहब्बत हुन ॻाल्हि थोरी सी वर्ग रसूलुल्लाह जे बारगाह में अची वई हाणे मां जेका तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी आयत पढ़ी इहा हिन मौज़ू सां बि ताल्लुक़ रखे थी इन सां गॾु रसूलुल्लाह जो शान बि इन जे अंदरि बयानु आहे हाणे सभ खां पहिरीं मां इन जो तर्जुमो कयां इन जे मुतालिक़ अल्लाह से जेके मूंखे ॿ चारि ॻाल्हियूं चवायूं पर महिरबानी कयो आगे मेरे भाइयों यके मेरे तव्हांखे चयो सुभान अल्लाह जो वर्द बड़ी घणो हूंदी वॾी बड़ी कम असांजो ठहंदो हलंदो इन सां गॾो गॾु अॻे बि ॻाल्हि कयूं हाणे बि चवां थो तव्हां वटि बड़ी मथे घटि जो रवाज घटि आहे ईअं न कंदा को मस्जिद जे अंदरि ईंदा का वुज़ू करे ईंदा को हिन बाबरकत महफ़िलुनि में अचो था त पोइ हिन जा पूरा जेके लवाज़िमात उन्हनि जे हिसाब सां ईंदा कयो माण्हू मानी खाईंदो आहे उन मानी इहा बसर भॼी करे उन सां बि खाई पेट भरे सघे थो पियो पर जेकॾहिं सुठे सुठे ताम सां वञे सुठे सुठे सालन ॻोड़ सां वञे त पोइ तव्हां छा था सम्झो त पोइ सुभाणे अलाह अञा ॿ चारि मानियूं वधीक माण्हू खाई वेंदो सवाबु उहो ई थींदो जेके हिन महफ़िल में तव्हां आया हो इन जे करे जो हिन में क़ुरान ऐं साहिब क़ुरान जी अल्लाह जी तारीफ़ थी आहे अल्लाह जे घर जे अंदरि तव्हां वेठा हो सवाबु तव्हां असां सभिनी खे ज़रूरु थींदो पर इन सवाब में अञा ईअं आहे त कंहिंखे सवाबु ॾहूं ते मिलंदो कंहिंखे सवाबु 27 दर्जा मिलंदो कंहिंखे सवाबु 700 दर्जनि जो मिलंदो पर कंहिंमें अहिड़ा हूंदा जिन खे 49 लखनि जो सवाबु इहो तव्हांजे पंहिंजे मथां मुनहसर आहे त तव्हां सवाबु कीअं था बख़्शी सघो छो जो अल्लाह जी रहमत हमेशह वसी आहे अल्लाह जी रहमत अल्लाह फरमाए थो ओ मुंहिंजा बंदा तूं रुगो अची ॾिस मुंहिंजी बारगाह में अचण तरफ़ तुंहिंजो कमु आहे बेड़ा पार करणु मुंहिंजो मां रबे करीम जो हाणे सभु कंहिंजी सलाद पढ़ंदो मां तव्हांखे हुन आयत करीमा जो तर्जुमो ॿुधायो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो अर्रहमान यानी कि वो रहमत रहम वालो मुझे रब कायनात है अर्रहमान अल्लमल कुरान जे कुरान सिखायो वक्त अल्लाह ने फरमाया खलकल इंसान जे उन इंसान कामिल यानी कि मोहम्मद करीम के पैदा फरमायो सुभान अल्लाह अर्रहमान रहमान वाए अल्लमल कुरान जे कुरान सिखायो अगर जा खलकल इंसान इंसान के पैदा किया इंसान अल्लाह सब आयो इंसान में मुसलमान आए इंसान में काफिर आए इंसान में भला मुसलमानन में भी कैटेगरियूं आहिनि वो इंसान जेके मुसलमान आहिनि जेका गुनहगार मुसलमान आहिनि ॿिया मुसलमान उहे जेके नेकोकार मुसलमान आहिनि पर उन जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त हिकु आम इंसान ऐं रसूलुल्लाह जे विच में 44 दर्जनि जो फ़र्क़ु आहे जो अल्लाह फरमाए मां इंसान पैदा कयो कोई जहिड़े जहिड़े ॻाल्हि ॻाल्हि त उन रब काइनात जे उन महबूब जी ॻाल्हि हूंदी आम तरीक़े सां क्या माण्हू चवंदा त बाबा रसूलुल्लाह बि असां इंसाननि जहिड़ो इंसान आहे तंहिं करे असां जहिड़ो असां किताब इन ॻाल्हि सां भरिया पिया आहिनि पर कुर्बान वञा उन आलम जे मथां जिन हिकु नबी ऐं हिकु रसूल जे विच में ऐं हिकु आम इंसान जे विच में 43 दर्जनि जो फ़र्क़ु कयो आहे वर सभिनी रसूलनि खे मिलाए करे वञे रसूलुल्लाह जी ॻाल्हि उन आमिना जे लाल जी ॻाल्हि उन अड़ियल जे आधार जी ॻाल्हि अचे त पोइ 44 दर्जनि जो फ़र्क़ु अची थो हिकु आम इंसान ऐं मुसलमान इन में फ़र्क़ु आहे हिकिड़ो आम इंसान काफ़िर बि आहे ऐं उन खां वधीक फज़ीलत वारो मुसलमान आहे पर मुसलमान में वर नेकोकार मुसलमान उन जी फज़ीलत वधीक आहे और नेकोकार मुसलमान में हिकिड़े अल्लाह जे वली जी फज़ीलत वधीक आहे उन वलियन में भी कैटेगरियूं आहिनि के कुतुब आहिनि के अबदाल आहिनि के गौस आहिनि के गौसल आज़म आहिनि
इन हिसाब सां उन में उन जी कैटेगरी मुख़्तलिफ़ आहे हत्ता के गौसल आज़म खां मथे ताबईन जो जेको आहे फज़ीलत आहे ताबईन खां मथे अल्लाह जे हबीब जे सहाबन जो जेको आहे फज़ीलत आहे अल्लाह जे हबीब जे सहाबन में जंग बदर वारन जो शान आहे जंग बदर वारन में वधिक अञा शान उन अशरे मुबशरा जो आहे और अशरे मुबशरा में शान जेको आहे वो चईने यारन जो आहे उन चईने यारन में शान रसूलुल्लाह जे सबरन जो आहे अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक जो और अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक में और कैटेगरी अबू बकर सिद्दीक़ की फजीलत वाली आहे और अबू बकर सिद्दीक़ का मथे अल्लाह जा नबी आहिनि अल्लाह जे नबियन में और अल्लाह जा जेके उलुल अज़म नबी आहिनि जिन जो तादाद 5 आहे या 313 आहे उहे फजीलत वारा आहिनि उन्हनि में और उलुल अज़म नबियन में इब्राहिम अलैहिस्सलाम जो फजीलत अल्लाह से अता फरमाया और इब्राहिम अलैहिस्सलाम का मथे अल्लाह से आमना जे लाल के पैदा फरमाया बढ़िया गाल मां बेटा के तक्कर में बुधाई आहे असुल जे करे हिक खां शुरू था 44 दिन वगा लेते तानी पूरी थी बुधाई छापे कया त अल्लाह से जेको कुरान में फरमायो त अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान और इंसान के अल्लाह से पैदा फरमायो इंसान को मुराद कहिड़ो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस समझ में ॻाल्हाई क्या वरबे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद फरमाया अल्लाह रब्बुल इज्जत आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद के चूंड फरमायो क्या फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह से हज़रत आदम अलैहिस्सलाम की औलाद में चूंजो व इब्राहिम अलैहिस्सलाम की औलाद में अल्लाह से इस्माइल की औलाद के चूंजो इस्माइल अलैहिस्सलाम की औलाद में अल्लाह से बनु हाशिम के चूंजो बनु हाशिम में अल्लाह रब्बुल इज्जत बनु अब्दुल मुत्तलिब के चूंजो अब्दुल मुत्तलिब मां मोहम्मद के घर के अल्लाह से चूंजो सुभान अल्लाह तमारा ई जेका तेरे चूंडल तरीन हस्ती जेका है वो कायनात में मेरा है वो मोहम्मद करीम आए जैसे अल्लाह से फरमाया खलकल इंसान अल्लाह से इंसान के पैदा फरमाया और वो अल्लाह से इंसान के पैदा फरमाया अल्लाह से फरमाया अल्लमहुल बयान अल्लाह से मरहुन के चाहिए बयान यानी कि कुरान सिखाए चाहिए असा के शुरू में पढ़दा हो त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब तो पढ़ने में ऐ पढ़ाने में असा या गाल चईंदा हो अलिफ लाम मीम इन जी माना कना अल्लाह आलम बि मुराद ही जिन के इन जी मुराद जी माना जी खबर अल्लाह की खबर आ वधी के खबर ही है हामीम यासीन जिन जा नाला ता पढ़या होगा हरूफ मुक़द्दात जो भी दुआ है इन के बारे में आलम फरमाइंदा इहो इल्म असा के ना है पर हकीकत इहा त इहो रब कायनात जे महबूब के भी इन जो इल्म जरूर आहे सुभान अल्लाह छाजे करे इन जे करे जेकरे इन जो मुखातब छोजो इन जो मुखातब रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकत आहे तो जे रसूलुल्लाह के भी इन नगारे जो इल्म न तो रसूलुल्लाह सा अल्लाह यो कलाम केड़ो कयो आहे अल्लाह ने फरमायो तो ओ मुजा महबूब अलिफ लाम मीम या फरमाया ओ मुजा महबूब यासीन वल कुरानिल हकीम इन मुतकीन साही आगार तवरी असा के समझण बोले तो रसूलुल्लाह के अल्लाह से इन से जो इल्म अता फरमायो आहे मां दगे बता के बुधाए चुको आयो हर बता के बुधाया तो इन्हीं जे करे जो तवा के यो सबक याद होण घुर्जे तो ओ जदे जो अल्लाह रब्बुल इज्जत रसूलुल्लाह के ओ जे करे ला मकान जे मथा सैर कराए करे उन सैर में पांजो दीदार करायो हो उन दीदार दे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत जो हबीब फरमाए तो अल्लाह से मुझे नबी इन कुलहर जे विच ते पांजा दस्ते कुदरत रखया दस्ते कुदरत रखण का बाद में अल्लाह रब्बुल इज्जत मुझे मथा जेका मेहरबानी फरमाई त रसूलुल्लाह फरमाया तो मुझे सीने के अंदर वो थथाण महसूस थी रसूलुल्लाह का हदीस का लफ्ज फवजदतु बरतन बैर सजयय तो मुझे है सीने के विच ते थथाण अची वई फअलिमतु मा कान व मा यकून तो मां सुजाने वरतो जाते जाने वरतो जेको थियणो वारो थींदो सन मां मोहम्मद के उनजी खबर सुभान अल्लाह इन सभी जी गाल में मां ता के बुधाई जो तो चाया त अल्लाह रब्बुल इज्जत फखर तो फरमाए तमा रब कायनात वो आया
अर्रहमान अर्रहीम मां उहो रब आहियां जंहिं मिठड़े मोहम्मद करीम खे पैदा फरमायो उन जे मथां क़ुरान बि नाज़िल फरमायो उन जो क़ुरान जो इल्म बि अता फरमायो। हाणे का ॻाल्हि सम्झ में आई या न आई? अची थी। हाणे अॻिते वरहाणे जे ॻाल्हि था अचूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हे जेको क़ुरान कंहिंजे दिलि में सीने में ॾिए थो उन जो केॾो वॾो शान आहे। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हबीब फरमाए दो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता तमाम भलो शख्स उहो आहे जेको कुरान सिखे थो ऐं उन खां बाद में ॿी मखलूक खे कुरान सेखारे थो। सुभान अल्लाह। असांजो ॾाढो साईं रहमतुल्लाह अलैह हिकिड़े जलसे में आई आम स्कूल जो उस्ताद हुयो रस्ते सां वियो पियो ख़बर पियसि त हिते को जलसो आहे। उन जलसे में हलियो और ॾिसो अल्लाह साईं बहाना कीअं ठाहींदो आहे बहानो थो ठहे उन बहाने जे हिसाब सां उते जो कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी आलिम सॻोरो तक़रीर करे पियो उन तक़रीर में ॿुधाए पियो त हिफ्ज़ जो केॾो वॾो शान आहे जेको इंसान कुरान पंहिंजे बच्चे खे पढ़ाए थो उन बच्चे जे कुरान जे सदके उन जे पीउ जो केॾो वॾो शान आहे। ॾाढे उहा हदीस ॿुधी उन हदीस ॿुधण खां बाद में उनखे शौक़ु जाॻियो त मां बि पंहिंजा बच्चा पढ़ायां। पोइ उन हदीस जे उन फज़ीलत उन हदीस जो फैज़ इहो थियो जो उन शेर मुस्तफा जे लाइ सुभान अल्लाह वो हदीस आहे। सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो क़यामत जे ॾिहाड़े ते हिकिड़ो इंसान हूंदो जेको क़यामत जे उन मैदान महशर में वेठो हूंदो उन जे मथां हिकिड़ो ताज हूंदो पातल जंहिंजी रोशनी सिज खां बि वधीक रोशन हूंदी। माण्हू तुंहिंजा इलाहल आलमीन इहो तुंहिंजो कहिड़ो नबी आहे? अल्लाह से फरमाईंदो इहो नबी न आहे वर माण्हू अर्ज़ कंदा इलाहल आलमीन भला कहिड़ो रसूल आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो इहो रसूल बि न आहे इलाहल आलमीन भला तुंहिंजो को मुक़र्रब माण्हू आहे जंहिंखे तो इहा एॾी वॾी फज़ीलत अता फरमाई आहे तो इनखे एॾो वॾो ताज अता फरमायो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो त न इहो को नेकोकार बि कोन्हे इलाहल आलमीन न इहो नबी आहे न इहो रसूल आहे न इहो गौस आहे न इहो कुतुब आहे न इहो को अल्लाह तुंहिंजो मुंहिंजा मौला तुंहिंजो को प्यारो माण्हू आहे इलाहल आलमीन। पोइ इन जे मथां इहा एॾी वॾी महिरबानी छा आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमाईंदो इन जे मथां इहा महिरबानी मां इन जे करे कई आहे जो इहो आहे त मिठड़े मोहम्मद जो उहो उम्मती गुनहगार उम्मती आहे पर इन जेको आहे पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾेई करे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो आहे। जॾहिं जो इहा उहे ॿुधंदा त पोइ उहे बि रश्क कंदा उहे ॿिया बि सोचंदा त काश असां पंहिंजी औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियारायूं हा क़ुरान पढ़ायूं हा त अॼु असांजे हिन महशर में इहो साॻियो शान थिए हा। उहा हक़ीक़त इहा आहे इहा आलिम सॻोरी उहा हदीस बयानु कई ॾाढे असांजे उन दिलि में धक लॻो ऐं उतां खां उथियो कुझु ॾींहंनि खां पोइ उन साईं खे साईं सां गॾु ॿिया हुनजा ॿ भाइरा उन्हनि खे मदरसे में दाख़िल कई। पोइ अॻिते अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां सभिनी ॾिठो त अल्लाह साईं केॾो वॾो रब लॻायो। अज़ान ग्रामी जो कुरान जो जेको आहे वॾी फज़ीलत आहे जेको ॿी हदीस पाक आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइता पाण फरमाइता त महशर जो मैदान थींदो उन महशर जे मैदान में हर इंसान पंहिंजे इन गुनाहनि में ग़रक़ लॻो पियो हूंदो। कई इंसान अहिड़ा हूंदा नबी से फरमाइता कई इंसान अहिड़ा हूंदा जो उन पंहिंजे गुनाहनि जे उन परेशानी में अहिड़ा हूंदा मुस्तक़बिल ग़रक़ लॻा पिया हूंदा जो उनखे पघर हूंदो पर उनजे पघर उनजे भेॾनि ताईं हूंदो
पर ॿिया के अहिड़ा हूंदा जो उनजे गुनाहनि जे करे उनजो पघर उनजे गोॾनि ताईं हूंदो, टियां अहिड़ा हूंदा जिनजो पघर उनजे दंद ताईं हूंदो। रसूलुल्लाह फरमाए थो त के अहिड़ा बि इंसान हूंदा जेके पंहिंजे पघर में गुॾल हूंदा, उनजे इन वात ताईं उनखे पघर में लगाम ॾेई वञे थो। अल्लाह से इतना सम्झ में ॻाल्हि अचे थी या नथी अचे पई? इहा तयारी आहे अने कोन्हे तयारी? मरणो आहे या नाहे? मरणो नाहे, महणो परणो नाहे ॻाल्हि, इहो हिकिड़ो पुराणो मिसाल आहे। मरणो आहे तो मरण जे हिसाब सां उहा तयारी कई अथव या न कई अथव? हिकिड़ो सहाबी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी मत साद या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा हबीब ॿुधाए क़यामत कॾहिं ईंदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइस दे ख़बर तो क़यामत जो पुछींदो, दे ख़बर तो क़यामत जी या तयारी कई आहे या न? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए दो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, रोज़ा कोन्हे, नमाज़ कोन्हे, हज कोन्हे, ज़कात कोन्हे, इलाहुल आलमीन ओ मुंहिंजे महबूब या रहमतल लिल आलमीन मुंहिंजा अमल कोन्हनि, पर एतिरो आहे त इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू, ओ मुंहिंजा हबीब मां तो सां मोहब्बत कयां थो, अल्लाह सां बि मोहब्बत कयां थो। जॾहिं उन इहे लफ़्ज़ अता फरमाया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ओ तोखे मुबारक हुजे अलमरउ मअ मन अहब, ओ सहाबी ॿुधी सघिजे को जंहिंसां दुनिया में मोहब्बत कंदो आहे क़यामत में उन्हीअ सां गॾु हूंदो आहे। मोहब्बत कैसा है उन रसूलुल्लाह साहिब के हुआ पानी तैयारी आहे, हुन पानी तैयारी कड़ी आहे। नमाज अदाई से अल्लाह अकबर करे शुरू थिया त दुनिया असांजी उते शुरू थी गई आहे, दुकानदारी असांजी उते शुरू थी वई आहे। या नमाज असां पढ़ूं था, इन नमाज जे अंदर बि असांखे ख्याल इहो आहे त असांखे माण्हू नमाज़ी चवनि रोज़ा इन लाइ था रखूं त असांखे माण्हू रोज़नि वारो चए। कॾहिं कॾहिं त अहिड़ा माण्हू असां ॿुधंदा आहियूं जेके चवंदा त साईं ओ मां अॼु सुबुह सवेर तहज्जुद जे टेम ते उथंदा, तहज्जुद पढ़ण खां यको जॻह पियो, मतिलबु इहो ॿुधाइण त मां तहज्जुद पढ़ंदो पियो आहियां। कंहिं ज़माने में मुंहिंजे साम्हूं हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह ताला अलैहि खां पुछो वियो हुयो, कंहिं माण्हू उनखे सुवाल कयो कि साईं क़िबला महिरबानी कयो तहज्जुद जी दुआ में मूंखे यादि फरमाईंदा कयो त हिन मां मस्जिद अल्लाह जे घर में वेठो आहियां। बाबा साईं रहमतुल्लाह अलैहि ईअं कोन फरमायो हाओ अता दुआ तोखे कंदासीं न, पर पाण फौरन फरमायो अता परे दुआ कर त अल्लाह से मूंखे हिन तहज्जुद पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सुभान अल्लाह, सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। गाल याद कर वञा सबब असांखे याद हो ई कोन हूंदो आहे। ॻाल्हि इहो ॿोले जो कमु आहे, ॻाल्हि अॻु ताईं हलाए हलाए करे वर जो ठका कढाए घबरा पूरा पर मज़ो इहो हुजे त उहो ॿोलवी बि हुजे, ॿोली सां गॾु मरो अचिणो हुजे। ही आया मां असुल में ॻाल्हि इहा पई कई त क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो हदीस के बयान कर को त ॻाल्हि यादि कयो क़यामत में को हलायासीं पर गुनाहनि जे करे हमरा नरक थिया, पर असुल ॻाल्हि इहा कोन, ॻाल्हि इहा आहे क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाफ़िज़ खे फरमाईंदो ओ हाफ़िज़ उथी करे हलंदो वञ क़ुरान पढ़ंदो वञ, जीअं जीअं तूं क़ुरान पढ़ंदो वेंदे ईअं ईअं तूं जन्नत जा ॾाका चढ़ंदो वेंदे। जीअं दुनिया जे अंदर तूं क़ुरान तक़दीर सां पढ़ंदो है, जीअं तूं क़ुरान आराम इत्मीनान सां पढ़ंदो है, ईअं तूं हाणे क़यामत में क़ुरान
तू पांजो कुरान पूरो फरमाई सुभान अल्लाह इन का वडी वक्ती का फजीलत होंदी और भी हिकड़ी हदीस का सुभान अल्लाह भी हदीस का के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते जो हाफिज कुरान जो हाफिज कुरान यो हाफिज कुरान पांजे खानदान जा 10 एड़ा शख्स जन्नत में वठी विंदो जिन जे मथा जहन्नम वाजिब थी थियो ये ना है त माइट वठी दो भले जेके वो सच्ची पटी जन्नत में वणा न जन्नत वाला तो हुई जन्नत में वींदा जन्नत वाला तो हुई जन्नत में वींदा पर उन जन्नत जे वजन सा गडो हे उए मानू वठी दो जिन जे मथा जहन्नम वाजिब थी विंदो गाल सच में जे पर अदा ये सब गालन जो असल मकसद यो है तो हाफिज जो अल्लाह जे कलाम के कलाम समझी करे याद करे ए उन जे मथा अमल भी करे सुभान अल्लाह गाल सच में दी आ तो गाल सच सुभान अल्लाह लगी को दीता है सुभान अल्लाह अजा के अजा कर सुभान अल्लाह मेहरबानी तो सुभान अल्लाह जो जोर जो तवा के भवाना ते फिर श्री करे दी नमाज वाले मामला ते कि असा के न वठे वठो जरूर कोई फंदो सुभान अल्लाह सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अर्जुना के यो बेगुन यो कुरान मजीद फुरकान हमीद जो बार पाने में याद करा दे दो यो याद खुदा कारण करा वने इन में जो को दुनियावी मकसद न होने जेकर इन में को दुनियावी मकसद अचियो तो वो शायद के वो यो सवाब या फजीलत अल्लाह लजे छोकरे जे करे अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो है तो मां ता वने दिलन जे मथा नजर रखदो आया तवा जे न अमल ने दिसदो आया न तवा जे जिस्म ने दिसदो आया न तवा जे रंग ने दिसदो आया ता जे करे कहीं शे ते मुंजी नजर होंदी है दिल जे मथा मुंजी नजर होंदी है सुभान अल्लाह इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि जे वक्त जो हिकड़ो वाक़ियो आ वो वाक़ियो अजीब आता उन मुंताज लगायो तो वो यो वाक़ियो आहे त इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि जहे मदरसे में पढ़ंदा हुया उन मदरसे जे जो पानी जेको हुयो उनके हलाइण वारो हिकड़ो बादशाह हो जे बादशाह जो नालो निज़ामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैहि और निज़ामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैहि पानी वज़ीर के चयो तो मुझे लाइ को मदरसो तैयार कर जे आलिम तैयार थिया वञन सजो खर्च मां बर्दाश्त कंदुस निज़ामुल मुल्क तूसी जे उन वज़ीर मदरसो ठाहियो जो नालो रखी निज़ामिया उन जो नालो निज़ामुल मुल्क के नाले सां रखियो वियो बहरहाल उन जे अंदर 1000 कमरा वो ठाया गया हर कमरो एक शागिर्द के दिनो जो उन जे अंदर उन जे ला सब सहूलतों उन के दिनो हुयो एकरे जे बादशाह के शौक थियो त मां पाजो मदरसो दिसा पाजा शागिर्द दिसा निज़ामुल मुल्क तूसी हयो एकड़ो कमरो हली खोली उन कमरे के खोले करे जो अंदर दसन उन छोकरे शागिर्द का पूछो बाबा तू छा तो पढ़े साईं कुरान तो पढ़ा फिक्र तो पढ़ा हदीस तो पढ़ा ये तो क्या उन जी पांडा किताब बुधाया बादशाह फरज़ाबा तो छाका तो पढ़ी तो उन शख्स वर्दी दी उन शागिर्द या वर्दी दी तो मां इन जे ला जो पढ़ा जी मां फिलाणन सा मुनाज़रो कया फिलाणन के ही कया उन मुख्तलिफ किस्म जा झेड़न जो गालियों कयो मुनाज़रन जो गालियों को बादशाह जे दिल में धक लगी पियो है मां जो तो खर्च अजायो है मां त इन जे ला खर्च कया तो त जी ये मानू अल्लाह की रज़ा खातिर पढ़न अल्लाह जे दीन की खिदमत ला यो सब कुछ बहरहाल बादशाह जे दिल गम वारी थी पई एक कमरे में पुछा की बे कमरे में पुछा की हत्ता के 999 कमरन जो सैर करे 999 कमरन जे शागिर्द ने ये लफ्ज करे असा मुनाज़रो कंदासे असा फिलाणन के मात दींदासे बादशाह जो हाने ही आखिरी कमरो छजो था छजे करे बसाने हलो था वजीर ने थी हाने बाबा इन मेहरबानी करे इन मदरसे के कर बंद छो जो मुजी बादशाही दी हर शे जेका मां इन जे मथा खर्च करदो सा फजूल छो जो अल्लाह कारण करण वाला को हिकड़ो
बस इहा ॻाल्हि थी त वज़ीर बि त ठाहिण वारा हुआ। अॼुकल्ह वांगुरु कोन त वज़ीर ॿेड़ी बोर्ड वारा, अॼुकल्ह वज़ीर उबता कम कंदा आहिनि, पर अॻे अहिड़ा वज़ीर हूंदा जेके बादशाह खे हलाईंदा हुआ। उन वज़ीर उन बादशाह खे चयो साईं महिरबानी करे ही आख़िरी कमरो आहे, इहो बि ॾिसंदो हल। बहरहाल बादशाह न चाहींदे बि उन कमरे में वियो। जीअं जो उन कमरे जे अंदर वियो, दरवाज़ो खटखटायो, अंदरि पुछियो केरु? हिन जवाब ॾिनो बादशाह सलामत। अंदरि दाख़िल थियो, अंदरि इजाज़त अचो। जीअं जो आया अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, बादशाह चयो। शागिर्द जवाब में चयो वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। उन खां बाद में वर हाणे बादशाह जो ॻाल्हाइण शुरू कयो त हिकिड़ो ॾीओ ॿरियो पिए त उन शागिर्द देरी न कई, उहो ॾीओ खणी बुझाई, उनखे फूक ॾेई करे विसाए बंदि करे छॾी। बादशाह सलामत चयोसि ॿी ॻाल्हि त पोइ पर ॿुधाए त इहो ॾीओ बंदि छो कयो थी, हवा त तोखां पोइ था वठूं। त उन शागिर्द चयो साईं इन जे करे बंदि कयुमि जो मदरसे जे मोहतमम, मदरसे जे मुतवली हे ॾीओ इन लाइ मूंखे ॾिनो त जीअं मां क़ुरान जी तालीम हासिल कयां, पर जीअं त तव्हां कचहरी करे रहिया आहियो तंहिंजे करे इहो ॾीओ ॿरे या उन मुतवली उन मोहतमम जे माल में ख़यानत आहे, तंहिंजे करे बंदि कयो अथमि। हाणे अॻी ॻाल्हि तव्हांजो ख़बर छा था उहो पुछणु चाहियो। बादशाह पुछो तूं छा लाइ थो पढ़ी? बादशाह खे चईसि मां पढ़ां थो जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जी मां ख़िदमत करे सघां। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ॾाढे ख़ुशि थियण खां बाद में वज़ीर खे चई हिन हिकिड़े शागिर्द जे करे सॼो मदरसो अरबीअ जारी भरवाए छॾियो। तारीख़ उन शागिर्द खे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जे नाले सां यादि कंदा। वो हज़ार शागिर्दनि मां हिकिड़ो शागिर्द ग़ज़ाली पैदा कयो, हुनखे रहंदी दुनिया ते हुनजो नालो रहंदो छाजे करे जो अल्लाह कारण पढ़ियो हो, अल्लाह जे हबीब जे दीन जी ख़िदमत जे लाइ पढ़ियो हो। वो अदा जे करे उन साॻे हिसाब सां जेके असां क़ुरान पढ़ंदासीं ऐं उन क़ुरान में असांजी रज़ा अल्लाह जी रज़ा हूंदी, उन में असांजी रसूलुल्लाह जी उन में रज़ा शामिल हूंदी, असांजे दिलि में जॾहिं इहा ॻाल्हि हूंदी त पोइ इंशाअल्लाह इहो हिकिड़ो शागिर्द रुॻो न बल्कि पूरे शहर जो बेड़ो पार फरमाए सघंदो। हदीस पाक की हदीस पाक उन हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा जॾहिं इहो क़ुरान वारो जेको साहिब क़ुरान आहे, जेको क़ुरान पढ़ंदड़ आहे, इहो क़ुरान पढ़ण वारो शख़्स जॾहिं कंहिं कब्रिस्तान मां लंघंदो आहे तो उन जो क़ुरान जे करे उन शख़्स जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन कब्रिस्तान जे मथां 40 ॾींहं ते अज़ाब खणी छॾींदो। सुभान अल्लाह। हाणे जॾहिं जो लंघण जे करे हलण जे करे उन कब्रिस्तान जे मथां 40 ॾींहं ताईं उन जो अज़ाब खयो वञे, पर जेकॾहिं उहो हाफ़िज़ क़ुरान उन कब्रिस्तान जे अंदरि हूंदो पोइ छा था सम्झो उहो कब्रिस्तान कंहिं बि तरीक़े सां जहन्नम जी जॻह नथो थी सघे बल्कि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी इहा ॻाल्हि थी पंहिंजी क़ुरान जी ऐं साहिब क़ुरान जी जे क़ुरान यादि कयो। हाणे ॻाल्हि था कयूं साहिब क़ुरान जे अड़ियन जे आधार ते। सभिनी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त चार फरमाया अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अज़ीज़ाने गिरामी इन खलकल इंसान मा मुराद इंसान कामिल यानी कि रसूलुल्लाह जी ज़ात गिरामी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे मुतालिक बयान फरमाया फरमाया अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे उन पाक रूहन मां चूंडे करे पाक पुठन मां आणन करे उन पाक रहमन में आणे करे दुनिया जे मथां महबूज फरमाए। सुभान अल्लाह। तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जहिड़े नमूने सां उन मिठड़े मोहम्मद करीम खे चूंडे मोकिलियो अहिड़े नमूने सां अल्लाह से उन जी सॼी उम्मत खे बि चूंडे मोकिलियो। रुगो अल्लाह से उन उम्मत खे
चूंडे कोन मोकिलियो पर उन सां गॾोगॾु उन जे सहाबनि खे बि अल्लाह से उन हिसाब सां चूंडे मोकिलियो ऐं उन्हनि जो ज़िक्र बि अल्लाह से अॻियनि किताबनि में बयानु फरमायो अल्लाह से नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन शहर मदीना जो ज़िक्र बि अॻियनि किताबनि में बयानु फरमायो अल्लाह से रसूलुल्लाह जे उन उसवा आशिया जो ज़िक्र अॻियनि किताबनि में बयानु फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत रसूलुल्लाह जे पहरे ईमान आणण वारे अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र बि अॻियनि किताबनि में बयानु फरमायो कीअं बयानु फरमायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन शाम जे इलाइक़े सफ़र ते वञे तो सफ़र जी रात हिकड़ी शाम जे इलाइक़े में गुज़ारे तो रात रहे तो रात जो ख्वाब ॾिसे तो उन ख्वाब में छा ॾिसे तो सिज चंड सितारा अची करे अबू बकर सिद्दीक़ जी झोली में रखा बस इहो जो ॾिठई हैरान थियो परेशान थियो ॻाल्हि छा आहे सुबह जो पुछा कंदो तो वरते जो ख़बर को आलिम दीन आहे को राहब आहे जेको मूंखे हिन ख्वाब जी ताबीर ॿुधाए सभिनी जो केर कोन्हे हिकिड़ो राहब थी उन राहब ॾे वञ ईसाईन जो आलिम आहे जेको तोखे हिन ताबीर ॿुधाईंदो अबू बकर सिद्दीक़ उन वटि अचे थो अची करे उनखे साम्हूं वेहे थो सलाम करेसि थो हू पंहिंजी मस्ती में वेठो आहे अजनबी माण्हू आहे हिनखे कहिड़ी लिफ्ट कराइजे बहरहाल पुछेसि थो छो आयो आहे अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए त ओ साईं मां आयो आहियां मां ख्वाब ॾिठो आहे महिरबानी करे मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधाए अबू बकर सिद्दीक़ खे चवंदो ॿुधाए कहिड़ो ताबीर कहिड़ो ख्वाब ॾिठो थी अबू बकर सिद्दीक़ फरमातो है मां ख्वाब ॾिठो आहे त सिज चंड सितारा अची करे मां अबू बकर जी झोली में किरिया बस एतिरा लफ़्ज़ अबू बकर जा चवण वो राहब जप ॾेई टप ॾेई करे उथी वेहे थो उथी वेहण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ खे वठी पाण सां गॾु विहारे थो विहारे करे चवंदो ओ ॼाण जो ख्वाब ॿीहर अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो ओ राहब मां ख्वाब ॾिठो आहे त सिज चंड सितारा अची करे मुंहिंजी झोलीअ में किरिया आहिनि अबू बकर सिद्दीक़ का पूछे तो दे खबर छा तुझो नालो अबू बकर आहे या न अबू बकर फरमायो हां मुझो नालो अबू बकर सिद्दीक़ आहे उन का बाद में पूछे तो दे खबर तू मक्के जे शहर जो रहाकू आहे या न अबू बकर सिद्दीक़ फरमायो हां अबू बकर उन मक्के जे शहर जो रहाकू आया हाणे वो आलिम तुझे राह तुझे साईं मेहरबानी कर निशानियों मुखे मिली वियूं आहिनि महिरबानी कर पंहिंजी कमीस मुबारक मथे खणो इन कमीस खां बाद में तुंहिंजे जिस्म जे मथां हिकिड़ी निशानी आहे मां उहा ॾिसां अबू बकर सिद्दीक़ उहा कमीस मथे करे थो हीअं जो कमीस मथे करे अबू बकर जे सीने मुबारक ते हिकिड़ो दर्द जो निशान आहे उहो राह जबल उन दर्द खे ॾिसे थो त अबू बकर सिद्दीक़ खे भाकुर में पाए तो उन दर्द खे चुमे थो अबू बकर हैरान आहे त हे राहिब तूं छा थो करी तोखे मुंहिंजे नाले जी ख़बर कीअं पई तोखे मुंहिंजे नाले सां गॾु उन शहर जी ख़बर कीअं पई ऐं तो हिन दर्द खे छा लाइ इहो चुमियो आहे अबू बकर सिद्दीक़ खे उहो राहिब जो चवे ओ अबू बकर तोखे मुबारक हुजे अल्लाह रब्बुल इज्जत आख़िर ज़मान नबी पैदा करे छॾियो आहे जंहिंजो पहिरो उम्मती तू अबू बकर थी सुभान अल्लाह तकबीर अल्लाहु अकबर तकबीर अल्लाहु अकबर रिसालत या रसूल अल्लाह रिसालत या रसूल अल्लाह ताकीद हक चालिया अबू बकर सिद्दीक़ फरमाया छा ई आहे जो मां जो पहिरो उम्मती थी मुस्लिम हा जी छो तो के खबर की पेटी अदा की न खबर पदी जडे वो अल्लाह से जान जोड़ियो उनकी ना अल्लाह से वादा वठदो आयो सुभान अल्लाह जडे को अल्लाह से जान जोड़ियो वो जान जोड़े सजो हर नबी आयो वो पांजे उम्मत जी तबलीग कंदो आयो पर उन सां रसूलुल्लाह जो जिक्र को कंदो आयो त अजन किताब में लिखियो पियो आहे त अजन आखिर ज़मान नबी पैदा थींदो त पहिरो उन जो उम्मती अबू बकर सिद्दीक़ वो इहो कोन उन सां गॾु इहा ॻाल्हि बि लिखी पई आहे त उहो शाम जे इलाइक़े में वेंदो उते वञी इहो ख्वाब ॾिसंदो ख्वाब इहो हूंदो
त सिजु चंद्र सितारा अची उन जे झोलीअ में लथा आहिनि पोइ त जेकॾहिं अबू बकर तोखे मुबारक हुजे हाणे अबू बकर सिद्दीक़ इहो जेको ख्वाब ॾिठो उन जी ताबीर उनखे मिली अबू बकर सिद्दीक़ वटि तड़प थी उन तड़प में छाती जो सॼो माल अल्लाह जे राह में ख़ैरात करे उन शाम जे इलाइक़े मां वापसि थी करे अची करे मके शरीफ़ में सुभान अल्लाह किथे पहुतो मके शरीफ़ में पहुतो जब मके शरीफ़ में पहुतो त जी पुछंदो त रसूलुल्लाह किथे आहे सुभान अल्लाह माण्हू चवनि त छॾे ॾे न मोहम्मद खे जो मोहम्मद सादिक हुयो इहो मोहम्मद अमीन हुयो इहो सभु कुझु हुयो पर कुझु ॾींहंनि खां अॻे छा थियो अथसि जो अजीब ॻाल्हियूं थो पियो करे चवे थो त 360 बुत कंहिं कम जा त हिकिड़ो अल्लाह आहे जेको ॾिसण खां बि पाक आहे त जेकॾहिं अजीब ॻाल्हियूं थो करे छत इन खे तूं इहो चरियो थी वियो आहे अबू बकर सिद्दीक़ ज़बाने हाल सां पियो चवे चरियो सोई लोग जेको चरियनि खे चरियो चवे चरियनि ॾिठो थोक सियाणा सिकर जंहिंजे लाइ त जेकॾहिं तव्हां त चरिया था हुन रसूलुल्लाह खे चरियो जो पर उहो चरियो न हक़ीक़त में तव्हां चराया आहियो बहरहाल अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह खे ॻोल्हींदो अची ॾिसंदो रसूलुल्लाह हुन काबतुल्लाह शरीफ़ खे टेक ॾियो वेठा आहिनि अबू जहल ऐं ॿारड़ा उहे रसूलुल्लाह खे पत्थर हणी रहिया आहिनि रसूलुल्लाह जी नज़र अबू बकर जे मथां पई आहे अबू बकर जी नज़र रसूलुल्लाह जे मथां या रसूलुल्लाह या हबीबल्लाह अल्लाह से तव्हां खे नबी ऐं रसूल करे बनाए मोकिलियो आहे या रसूलुल्लाह हिननि ॿारनि खे हिननि माण्हुनि खे पंहिंजो को मौज़ो ॾेखारियो जीअं ही बिसजी रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर जेको तो शाम में वो ख्वाब ॾिठो वो मां मोहम्मद जो मौजज़ो ई हुयो अल्लाह से अजर किताब में बयान फरमायो रुको इहा ॻाल्हि कोन्हे पर इन सां गॾु जेकर ॾिसंदा त अल्लाह से रसूलुल्लाह जे उन शहर मदीने जो ज़िक्र ॿियनि किताबनि में बयान सुभान अल्लाह पोइ जेका ॻाल्हि ॿुधां त अल्लाह चूंडियल अल्लाह जेको चूंडे मोकिलियो उहो मिठड़ो मोहम्मद करीम चूंडे मोकिलियो जीअं रसूलुल्लाह चूंडियल रसूलुल्लाह जा सहाबा चूंडियल रसूलुल्लाह जी उम्मत चूंडियल रसूलुल्लाह जा शहर चूंडियल रसूलुल्लाह जो सुवालियूं चूंडियल रसूलुल्लाह जा वो शहर में जेके खादिम हुया उहे सभई अल्लाह से अॻे सभई जो सभु चूंडे मोकिलिया हुआ हिकिड़ो बादशाह जंहिंजो नालो तुब अल हमीदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह जो कमु छा हुन सोचियो त मां हितो चक्कर थो हणां दुनिया पंहिंजी सॼी घुमां उहा सॼी घुमी अची करे ॾिसां त हिन दुनिया में छा आहे पर उन सां गॾोगॾु बादशाह जी आदत हूंदी आहे चमचाखोरी छा जी आदत हूंदी आहे चमचाखोरी त माण्हू असांजी चमचाखोरी करे हेठां ई उनजे लाइ हुन वटि 4 वाठा रखी छॾिया उन्हनि वाठनि जो कमु कहिड़ो त जंहिं ॻोठ में वञनि पिया हू अॻे ई पोते पहुचनि पिया ऐं उते वञी करे चवनि पिया त बादशाह सलाम अचे थो तव्हां हलो हली हुनजो इस्तक़बाल कंदव त बादशाह तव्हांखे कपिड़ा ॾींदो ऐं कपिड़ा ॾेई करे तव्हां कपिड़ो तमामु महांगो उन ज़माने में अॼु खां जेकॾहिं 30-40 साल पोइ हलो तॾहिं बि उहो कपिड़ो महांगो जेके पोड़ा परार घणा वॻा पाता नंढाई जेको या कमीज़ में हुया या रुगो जेका तुम्हारी गोद में रहिया इंसान इहो हाल पर सोचो अॼु खां तक़रीबन 2000 साल पुरानी ॻाल्हि आहे त जॾहिं उनखे कपिड़े जी लालच मिली पई त उहे माण्हू बादशाह जो इस्तक़बाल लाइ अचनि पिया उहो तुब हवेली फिरंदे अची मके में पहुतो जब मके में आयो त उनजो कंहिं बि इस्तक़बाल न कयो बादशाह खे ॾुखी ॾाढी लॻी चमचा मोकिले ओ वाठा पंहिंजा मोकिले त चई त बादशाह खे तो इस्तक़बाल कयो बहरहाल कंहिं को हुनखे उहो जेको सलाम बि कोन कयो नज़र कोन ॾे कोन कई बादशाह खे ॾाढी ॻावट लॻी चक्कर छा आहे कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे मुंहिंजो इस्तक़बाल न कयो आहे हुनखे ख़बर पई त हेॾी मके जो शहर ही काबतुल्लाह जे करे हिन माण्हुनि जी माण्हू इज़त कंदा आहिनि हिननि जी तक़रीब कंदा आहिनि माण्हू हिननि जी
इज्जत करना है तुझी एक इज्जत करना का सच में थे ना तो इन जैसा साता ने के तुझी नन्हे पाया तो मतलब कोन कोई तो इस्तकबाल हो कोन कोई हो बादशाह के कावड़ डाडी लगी हाने सोची तो असुरगार इन काबे जे करिया इन काबे जे करे इन इज्जत सलाम सल्ले अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बादशाह सोचो तो सब कुछ शुरू जो आए हो इन्हीं काबे के अंदर जो काबो जे करे मां ड्राहे सजा तब उन का बाद में निमानो को इज्जत न कंदो बस वो बादशाह जा ये लफ्ज होया यो सोचण होयो बस देनी कोन दे उन जे वात मा मोहमा नक मा अखिन मा हर जगह ता उन बदबूदार रत खून वहण शुरू थियो बादशाह परेशान थियो तो एक सा कई हालत थी हकीम पाजा घोरे उन हकीम नब्ज ॾिठी पर उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी बीमारी नज़र न आई न समझ में आई आखिरकार हिकिड़ो अहलुल्लाह शख्स हुयो उन अहलुल्लाह शख्स खे जॾहिं साम्हूं आंदो वियो उन ॾिसी करे उन चयो त हिन खे रूहानी बीमारी आहे ऐं इलाज हिन जो तव्हां जिस्मानी था पिया कयो तंहिं करे हाणे ॿी का ॻाल्हि कोन्हे बादशाह ॻाल्हि असुल इहा आहे जो तो का बद नियत कई आहे नियत बुरी कई थी उन नियत बुरी करण जे करे अल्लाह रब्बुल इज्जत जे मथा ही मुसीबत मुसल्लत कई आहे हाणे उन बद नियत के पांजी तौबा कर जे अल्लाह से ही तो मुसीबत तारे सके बादशाह के जब रोन अल्लाह ने नेक माने की आगाल के तो उनके धक दिल में धक लगो आया गाल तो सच्ची आ इन काबे के तोड़ने की गाल कई बारात ने ये मुसीबत लगी पई है तब उन शख्स छाटियो तौबा अदा कयो सच्ची दिल से तौबा अदा कयो तौबा अदा थियण खां बाद में उन मक्के जे हर शख्स जे घर जे दर ते खुद वियो ऐं वॻो कपड़न जो सभिनी खे ॾेई करे कुझु ॼाणा मक्के में रहियो उन खां बाद में हलियो हाणे सैर कंदो अॻिते हलंदो अचे पर हिकिड़ी जॻह अची वई जेका बयाबान आहे सिधो पट आहे उन में खजीअ जा वण जंहिं उते पोतो किताब लिखन था तो उन बादशाह सां गॾु आलिम गॾु हुया आलिम उहे सभु उन जे तख़्त तां लथा उन जे सुवारनि तां लथा उन बयाबान में लही करे उन जी मिट्टी खणी करे सुटण लॻा ऐं चओ तरफ़ ॾिसण लॻा बादशाह हैरान थियो हिन आलिमनि खे छा थियो आहे जो हिन ज़मीन खे छाला था पिया सुटनि बादशाह सलामत हुननि खां पुछो जो आलिमो छा थियो आहे तव्हां के जो हिन ज़मीन खे सुठी रहिया आहियो बादशाह के चयो बादशाह सलामत हाली खामोश थी असांखे पंहिंजो मशवरो करण ॾे उन खां बाद में असां तोखे पंहिंजो हवाल ॿुधायूं था बादशाह फरमायो चलो ठीक आहे तव्हां पाण में मशवरो कयो उन्हनि आलिमनि वेही करे पाण में जबल मशवरो कयो मशवरे करण खां बाद में आलिम बादशाह खे चवंदा ओ बादशाह हाणे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे हिन जॻह खां असां परे न वेंदासीं बादशाह हैरान थियो बादशाह तो चवे मां तव्हांजी ख़िदमत कंदड़ आहियां तव्हां मुंहिंजे महल में रहंदड़ आहियो अॼु छा था तव्हां हिन बयाबान में रहो था उन्हनि चयो त ॻाल्हि असुल इहा आहे हुते जेका तो हुन काबे जी अज़मत ॾिठी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुन जेको जलाल आहे ओ बादशाह ॿुधी सघ उनखे आबाद करण वारो जेको जवान हूंदो उनजो ही शहर मदीनो थींदो शहर मदीनो थींदो कीअं थींदो थिए बयाबान में को पिया का ॻाल्हि असांखे इहा का ख़बर न आहे त हे कीअं शहर थींदो पर जेके तौरेत इंजील ज़बूर में निशानियूं लिखियूं पियूं उहो हिन शहर में लॻियो पियो आहे बादशाह जो भला इहा ॻाल्हि आहे नथा तव्हां जेको मुड़ो त भला हाणे दर्सो तव्हांखे मां पाण
मां पाण तव्हांखे जॻह उठाराए थो ॾियां, तव्हां हिन में वियो। बादशाह उन तुब अल हमीदी उनखे जायूं ठाहियूं, पर हिकिड़ी वॾी जाइ ठाराए करे उन में जेको वॾो आलिम दीन हो, उन आलिम दीन खे उन जॻह में रहाए करे हिकिड़ो ख़त लिखी ॾेई। छा लिखी ॾेई? वो ख़त चईंसि हाणे ही आलिम हो, तव्हांखे ख़त ॾियां थो, पर यादि रखिजो तव्हां जेकॾहिं उन रसूलुल्लाह जे उन वक़्त में पहुचो त ही मुंहिंजो ख़त ॾिजो। जे तव्हां न पहुची सघो त पंहिंजी औलाद खे ॾिजो। तव्हांजी औलाद में न पहुची सघे त जेके तव्हांजा पड़ पोटा तड़ पोटा ॾड़ पोटा जेके बि हुजनि उन्हनि खे वसियत मुताबिक़ इहो ख़त ॾींदा वञो ता त उहो आख़िर ज़मान नबी अची वञे। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 13 साल मक्के में रहा। 13 साल मक्के में रहण खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने शरीफ जे अंदर आया, चओ सब सुभान अल्लाह। छा में आया? उन मदीने शरीफ में जॾहिं आया, उन मदीने में जॾहिं पाण आया त अल्लाह जा मेहमान थी आया। मौजा मोहम्मद अमीर के सारे समान और जो आखिरी शेर क्या बुधाइणो था, जो आखिरी शेर था सुभान अल्लाह। करीम तात मल्ला आए मुहिबन जो तमदा, उन मदीने जे मुकाम के मुझा सारे जे सलाम। ओ मदीनो अब्दुल्लाह मदीनो सुभान अल्लाह। ये न वो सुभान अल्लाह मदीनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे शहर जे अंदर आया। पाण उते पहुता त साहबा पाण में इख्तिलाफ में पई गया त हिकु त रसूलुल्लाह के मान आया, ॿिया त रसूलुल्लाह के मान आया। हर एक जो जॾहिं पाण में जो नबी से फरमाता तव्हां तरसो मूंखे हेॾे अल्लाह मोकिलियो आहे, तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे रहण जो फ़ैसिलो अल्लाह से पाण कयो। हल कहिड़ो आहे? हल जो आहे त मुंहिंजी ताची जेका आहे इन ताची मां या मोहार कढूं था या जिथे वेहे उहो मुंहिंजो घर थींदो, मां उते रहंदुसि। तारीख़ जा किताब लिखनि था, हदीस लिखनि था त जॾहिं उन ताची मां मोहार कढी वई उहा मदीने जे गलियुनि में हले थी, पर अहिड़े हिसाब सां हले पई ॼण कंहिं शइ खे ॻोल्हे रही आहे। सुभान अल्लाह। वसे फिरदे 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 अची करे हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला जे घर जे ॿाहिरों वेही रही। बस ॿाहिरों जीअं जो वेठी त सभिनी चयो त बस अबू अयूब अंसारी जा भाग भला जो रसूलुल्लाह जो उहो हिते मेज़बान थियो। पर कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी अबू अयूब अंसारी उन टाइम ते मदीने जे अंदर मौजूद कोन हो। समझो था? उन जे अंदर मौजूद कोन हो। सभिनी जो अबू अयूब अंसारी त मुबारक जे लाइक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते पहुता। अचानक ॿाहिरों अबू अयूब अंसारी अची वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे फरमाया छा तूं अबू अयूब अंसारी आहे? या रसूलुल्लाह हा मां अबू अयूब अंसारी आहे। नबी से फरमाया ओ तुब अवल हमें वारो ख़त त मोकिले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बस हैरान सब थी विया त वाकई ते रसूलुल्लाह जो ख़त त पियो आहे। अॼु पक असांखे थी त रसूलुल्लाह वाकई आख़िर ज़मान नबी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वो ख़त खणी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं पढ़ियो। छा लफ़्ज़? या रसूलुल्लाह या हबीबल्लाह, मां तव्हांजो भाउ तुबाल अमीरी तव्हां खां अॻु में आयो आहियां, पर मां तव्हांजे शान खे पंहिंजे आलिमनि खां ॿुधो आहे। मां तव्हांजे मथां अॻु में ई ईमान आया थो। हाणे तव्हांखे गुज़ारिश आहे त जॾहिं क़यामत जो मैदान थींदो उन महशर जे मैदान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे उहो लिवाउल हम्द अता फरमाईंदो। अल्लाह से तव्हांखे शफाअत जो झंडो अता फरमाईंदो। या रसूलुल्लाह तव्हांखे गुज़ारिश आहे त मां मिस्कीन जी बि शफाअत फरमाइजो।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो सजो जो सजो पढ़ी पर बाद में पाण फरमांदा ओ मुंहिंजा उम्मतियो ओ अंसारो ओ मुंहिंजा सहाबियो बुद्धि सजो ऐं शाहिद हुजो त जमा तुब वल हमीदी जी भी क़यामत में शफाअत फरमाई सुभान अल्लाह जो रसूलुल्लाह जो वो शहर मदीना में अल्लाह से चूंडे दुनिया जे मथा अटी आबाद बयान फरमाई जड़े तरीके से रसूलुल्लाह जा शहर चूंडल रसूलुल्लाह जी उम्मत चूंडल रसूलुल्लाह जा वे गुलाम खादिम चूंडल हर शे रसूलुल्लाह जी अल्लाह से अगे चूंडे करे मोकले सरी बोन में साथी में असा गुनाहगार उम्मत अल्लाह से अगे चूंडे बयान फरमाए सुभान अल्लाह ओदरे असा गुनाहगार वे जे के आयो लेकिन आयो रसूलुल्लाह जी उन पुखड़े में पियल रसूलुल्लाह जी उन भाग्य में पियल तो कुछ असा जे मथा पे फर्ज पड़ गया याद तो पड़ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अजर उम्मत जो हाल यो तो जे हिकड़ो गुनाह कन उन हिकड़े गुनाह जे करे अल्लाह से हुन के करक करे छजे ओ सजी जमीन जी चक्की पट्टी करे पटे करे ओ आसमान ते अणे करे वारो वापस जे करे हुन जे मथा जे अल्लाह से उछलाए छजे उनके देश तो नाबूद करे जे करे तौर में के माप में खोट कर अल्लाह से उनके भोलन पांदरन जो करे छजो जो हिकड़ी कौम सजो डी इंतजार करती रही हुन जा हाथी कोह गाढ़ा थिया सजो डी वो हालत में बैठा समझ में न पेचे वेदे ते उन जा चेहरा पांदर जेड़ा थिया ट्रे ते हिक में इतिहास में पे मिसर वेठा पिया हुन जे अखिन मां नार वान पिया गोढ़ा वान पिया एक पे के कुछ चई सजन हो गया तो ट्रन जे आण को पो अल्लाह रब्बुल इज्जत जे मतो कड़क नाज़िल फरमाई वो बिजली नाज़िल फरमाई वो देश के नाबूद किया सिर्फ हिकड़े गुनाह जे करे के ते को एड़ो आयो जे करे उन गुनाह जो इरादो कयो अल्लाह से उन जे गुनाह जे इरादे के पेशानी जे मथा लिखी छयो जे करे उन गुनाह कयो अल्लाह से उन जे घर जे दरवाज़न ते लिखी छयो त हिन ही गुनाह कयो आहे पर अड़न जे आधार अहमद मुख्तार जे मथा कुर्बान वंजे जो अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो वा कान अल्लाह युअज़िबहु अंत फीहिम ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम अल्लाह से हिन जे मथा एस ताणी अज़ाब नाज़िल न फरमाइंदो जेस ताणी तू मिठड़ा हिन जे अंदर मौजूद आहे सुभान अल्लाह उन जे करे सब गुनाह वारा असा सब पांजे किची में गया है हर शे असा पांजे हिसाब में दिया जे करे दिसो तौर में माप में हर शे में कोड असा वटाए जे करे दिसो कूड़ असा वटाए ठगी असा वटाए शराब खोरी असा वटाए इन का सवा पे दुनिया जा सब गुनाह असा वटाए पर जे करे असा जो यो चेहरो नथो मट जे त यो आमना जे लाल जो सदको आहे उन आमना जे लाल जो वो सदको आहे तो उन जी शरीयत जे मथा बहलबो उन जी शरीयत जे मथा कारबंद थिजबो पर एतरो जरूर आहे भला जे पूरा न थियो कुछ त थियो थोड़ो घणो त थियो न 4 वक्त 5 वक्त नमाज न पढ़ो ये दरगो न जो नमाज पढ़ी हाथ से जुमे जुमे जी ये न होना चाहिए वो भला मानी में तो जुमे जुमे जी खाई तो करना वो हर रोज सुतो तो खाए चावल दाल का दे पे जेकर अल्लाह रब्बुल इज्जत जो ओए करम ओए उन जा एहसान गणी दा से गण का मथे थींदा हजरत नूह अलैहि सलाम अल्लाह के अर्ज इलाह आलमीन मां तो जा थोड़ा केड़ा अदा कया तो जा केड़ा थोड़ा गाया हिकड़ो थोड़ो तो जो गाया तो मुझा मौला तो अखिन जो नूर अता फरमायो पो तो इन आलमी तो पेटी वजा इलाह आलमीन तो इन थोड़े जो गायण जी मुखे तौफीक अता फरमाई वो वरबा इन गाल में तो पेटी वजा या अल्लाह इन थोड़े जे गायण जी तौफीक जो गायण जी तौफीक तो मुखे अता फरमाई इलाह आलमीन मां तो जो हिकड़ो थोड़ो लाहे छा पर गाए कोन तो सका अल्लाह से फरमायो नूह है जने तो या गाल सुजाने वर्ती त पो समझ तो मुझो थोरो लाए थे सुभान अल्लाह तो मुझो थोरो यो गाए से जो आए पता जे अल्लाह रसूलुल्लाह जे उन शरीयत जे मथा उन जे अहकाम जे मथा जेकर ता पूरा पूरा नथा हली सको त घट में घट पाने वसतात लैस लिल इंसान इल्ला मा सा अल्लाह से फरमाए इंसान जरूर कोशिश करदो आए वो कोशिश कर तो जो कमाए रब कायनात पार तो खुद फरमाई दो अल्लाह से उधर कबूल फरमाए ता जो उधर कबूल फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह